सिंध मां खंबे गुम कयल अदीब, दानिश्वर ऐं नौजवाननि जी आज़ादी लाइ वर्ल्ड सिंधी कांग्रेस ऐं जस्कम पारां अमरीका जे शहर न्यूयॉर्क में क़ाइम अक़वाम मुतहदा जे मुख्य बिल्डिंग जे ॿाहिरां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरे में ॻाल्हाईंदे साना जे ज़ाकिर बुलो चयो त सिंध मां रियासती इदारनि ऑपरेशन करे वॾी तादाद में नौजवाननि खे खंबे गुम कयो आहे, जेको हिकु गैर इंसानी रवैयो ऐं पाकिस्तान जे जोड़ियल कानून जो उबतड़ आहे। पाकिस्तानी रियासत बांग्लादेश ऐं बलूचिस्तान मां अञा नाहे सिखी ऐं उन खां पोइ हाणे सिंध जे इल्मी, अदबी ऐं शागिर्दनि जे खंभजण जो सिलसिलो तेज़ करे छॾियो आहे। इहो अमल रुॻो नफ़रतूं वधाइण जो सबबु बणिबो। पाकिस्तानी एजेंसियूं घरनि में घिरी चादर ऐं चौदीवारी जो तक़दुस पामाल कंदे औरतुनि ते तशदुद करण बाद नौजवाननि खे खंबे गुम करे छॾे थी। सवनी तादाद में जेके सियासी वर्कर आहिनि, सहाफ़ी आहिनि, कलम खणी आहिनि, उन्हनि खे खंबे गुम कयो वियो आहे। उन हवाले सां मुज़ाहिरो अॼु वर्ल्ड सिंधी कांग्रेस ऐं जस्कम तरफ़ां ऑर्गेनाइज़ कयो वियो आहे। मां सम्झां थो दुनिया जो को बि कानून कंहिंखे खंबे खणी गुम करण जी इजाज़त कोन थो ॾिए। इवन तव्हांजो पंहिंजो आइनी पाकिस्तान जेको आहे उहो इन शइ जी इजाज़त कोन थो ॾिए त तव्हांखे माण्हू खे भलजा हू जेकॾहिं कल्प्रिट आहे, भलजा जेकॾहिं उॾुहारी आहे त तव्हां हुनखे खणी खंबे गुम करे छॾियो। दुनिया जो को कानून उनजी इजाज़त कोन थो ॾिए। पर असीं जेकॾहिं सिंध जो, बलूचिस्तान जो या खैबर पख्तूनख्वा जो को पॉलिटिकल वर्कर आहे ऐं उहो पंहिंजे राइट्स जी ॻाल्हि थो करे, पंहिंजे हक़नि जी ॻाल्हि थो करे, बुनियादी मसइले जी ॻाल्हि थो करे, त हुनखे खणी खंबे गुम कयो थो वञे। मां सम्झां थो रियासत खे बांग्लादेश मां ऐं बलूचिस्तान मां सम्झणु खपे त लठ जे ज़ोर ते, डंडे जे ज़ोर ते तव्हां कंहिंजे बि आवाज़ खे झुकाए कोन था सघो। तव्हां जेतिरो प्रेशराइज़ कंदो, जेतिरो उनखे झुकाइण जी कोशिशि कंदो, ज़ुल्म जी इंतिहा थींदी, हिकिड़े ॾींहुं उहो ज़ुल्म ख़तमु थियणो आहे। मां सम्झां थो जेकॾहिं खंबे खणी गुम कयल जेके क़ौमी कारकुन आहिनि, सिंधी, बलोच या पश्तून, जेकॾहिं उहे ॾोहारी आहिनि त असां सभु ॾोहारी आहियूं। ऐं जेकॾहिं कंहिं ते को ॾोह आहे, जेकॾहिं कंहिं को गुनाह कयो आहे, जेकॾहिं कंहिं कानून जी का लताड़ कई आहे, त तव्हां उन्हनि खे कोर्टुनि में खणी अचो, तव्हांजूं पंहिंजूं कोर्टूं, तव्हां त केस हलायो, भले फाई चाढ़े छॾियो, असांखे को बि एतिराज़ न आहे। पर शर्त सिर्फ़ु इहो आहे त जेके उन्हनि जूं माइरूं आहिनि, भेणूं आहिनि, वनियूं आहिनि, उहे उन्हनि जे सालनि खां इंतज़ार में आहिनि, पर उन्हनि खे ज़ाहिर नथो कयो वञे। असां मुतालबो सिर्फ़ु इहो आहे त उन्हनि खे ज़ाहिर करे, भले तव्हां पंहिंजी अदालतुनि में उन्हनि खे पेश कयो। मैं गुलाल इस्माइल आज अपने सिंधी भाइयों के साथ सॉलिडारिटी में खड़ी हूँ। जो सिंधी एक्टिविस्ट्स की जबरी गुमशुदगी हो रही है पाकिस्तानी रियासती इदारों की तरफ से, मैं उसकी भरपूर मजम्मत करती हूँ। पाकिस्तानी रियासती इदारों का वतीरा रहा है कि हर हक की आवाज़ बुलंद करने वाले अपने हक के लिए, ख़ासकर अपने कौमी हक की बात करने वालों को जबरी गुमशुदा कर दिया जाता है, उनको डराया जाता है। ये डराने का तरीक़ेकार है ताकि लोग अपने कौमी हक से पीछे हट जाए, क्योंकि ज़ाहिरी बात है पाकिस्तानी रियासत ने अपनी एक शनाख्त बनाने की बजाय पाकिस्तान में बसने वाली कौमों की शनाख्त को मिटाकर पाकिस्तानियत की शनाख्त बनाने की एक मसनूई कोशिश की है। पाकिस्तानी मसनूई शनाख्त बनाने की कोशिश में जो कौमी शनाख्त को मसख किया गया है वो इंतहाई काबिल मुज़म्मत है। पाकिस्तानी रियासत इस वक्त एक माफिया रियासत बन चुकी है। पाकिस्तानी रियासती इदारे माफिया रियासती इदारे बन चुके हैं जो अपना कारोबार चलाने के लिए दहशत फैलाए हुए हैं। यहाँ पर अपने सीरियल्स के, सीमेंट के, अपने बाकी कारोबार चलाने के लिए इन्होंने जंग का माहौल बनाया हुआ है और जंगज़दा पॉलिसियाँ अपनाई हुई हैं। और मुझे अफसोस है कि हमारा पार्लियामेंट हमारे हक के लिए जबरी गुमशुदगियों के खिलाफ अभी तक कानून साजी करने में नाकाम रहा है। हालांकि हमारा पार्लियामेंट देख रहा है, हमारा सियासतदान देख रहा है कि इस सरजमीन पर हज़ारों लोगों को जबरी तौर पर अगवा किया गया है। साल 2018 की बात है कि इसी पार्लियामेंट में इंसानी हकूक़ की कमेटी के सामने जो एनफोर्स डिसअपीयरेंसेस के ऊपर कमीशन बनाया गया है, उसके चेयरमैन ने आकर कहा कि उन्होंने आइडेंटिफाई किया है ऐसे 158 सिक्योरिटी इदारे के लोगों को जो मुलव्वस है जबरी गुमशुदगी के अंदर। 2 साल गुजर चुके हैं, अभी तक उन जो 158 लोगों की निशानदही खुद इस रियासत के कमीशन ने की है कि ये इन्वॉल्व है जबरी गुमशुदगियों में, उनके ऊपर किसी किस्म की FIR नहीं काटी गई है, किसी किस्म की सज़ा नहीं दी गई है। जो इम्प्यूनिटी पाकिस्तानी रियासती इदारे
जबरी गुमशुदगियों के ऊपर जो इम्प्यूनिटी इंजॉय कर रहे हैं वो इंतहाई काबिल मजम्मत है, हमारे हुकूक के ख़िलाफ़ है। हमारा मुतालबा तो इस पार्लियामेंट से है, हमारा मुतालबा तो इन सियासी पार्टियों से है कि वो क्यों झुक रही है ऐसे इस्टेब्लिशमेंट के सामने, वो क्यों झुक रही है। मेरा सवाल सिर्फ ये नहीं है कि हमारे बच्चों आकिल चांडियों को रिहा किया जाए या उनको अदालत में पेश किया जाए। मेरा मुतालबा ये है कि ये माफिया रियासत जो जिम्मेदार है हमारे बच्चों को उठाने में, उनको जो इम्प्यूनिटी हासिल है, ये इम्प्यूनिटी ख़त्म की जाए। ये मुल्क ऐसे नहीं चल सकता, ये हमारी लाशों पे और नहीं चलेगा। ही मुझो नंढो कज़न आहे जंहिंजी 23 साल एज आहे ऐं ही ॿिए दफ़ा हिन ई साल में अबडक्ट कयो वियो आहे बिना कंहिं चार्जिस। ऐं इहो कहिड़ो किथे जो कारो कानून आहे जो राति जो तव्हां कंहिंजे घर में अंदरि दरवाज़ा भञी ॿारनि खे खंभे खणी हलिया था वञो ऐं उन खां पोइ न उन्हनि जी का केरु सार ॾेई थो सघे, न कोई उनजो केरु को पुछी थो सघे। इहो कहिड़ी दुनिया जो को कानून आहे जेको इहा इजाज़त थो ॾिए। अगरि जे वाक़ई बि जेको तव्हां ज़बरदस्ती 6-8 महीना, साल, 2 साल, 4 सालनि खां पोइ उन्हनि जा छछरे लाश जेके उछलाए उन्हनि दहशतगर्दी जा इल्ज़ाम हणी उछलाए छॾंदा आहियो, अगरि जे ही वाक़ई मासूम छोकिरा ऐं ॿार दहशतगर्द आहिनि त उन्हनि खे तव्हां अदालत में वठी अचो, उन्हनि जो प्रॉपर ट्रायल हरायो। बाक़ी इहो कहिड़ो तरीक़ो आहे जो तव्हां माण्हुनि खे अगवा था कयो ऐं उन खां पोइ चओ था त एसोसिएशन पॉलिटिकल एसोसिएशन हुजण जो हिकु एॾो वॾो तव्हां हुननि सां ज़ुल्म था कयो, हुननि खे तव्हां ज़बरदस्ती शयुनि में फासाए उन्हनि ते पोइ 2-6-8 साल खां पोइ जेको आहे रिलीज़ त नथा कयो, उन्हनि ते तव्हां इल्ज़ाम हणी उन्हनि खे तव्हां पेश था कयो। इहो किथे जो कानून आहे? में जो हमारे साथ नाइंसाफ़ियाँ हो रही है वो बंद की जाए और जो भी मिसिंग पर्सन से अगर आप समझते हैं कि उन्होंने कोई जुर्म किया है, उन्होंने कोई ऐसी एक्टिविटी में जो है हिस्सा लिया है जो समझते हैं आपके हिसाब से वो गैरकानूनी है, तो हम ये मुतालबा करते हैं कि उन्हें अदालतों में पेश किया जाए। उन्हें मुकदमा जो है उनके सामने जो भी है वो मुकदमा दर्ज करके आप उन्हें अदालत में पेश करें। लेकिन ये जो गुमशुदगियाँ हैं, ये जो आप उठा के 2-2 साल, 4-4 साल तक उनको गुम कर देते हैं, हम उनकी रिहाई के, उनकी बाजियाबी के जो है मुतालबा करते हैं। अॻवाणनि चयो त हिन हिकु मुनज़िम साज़िश तहत सिंधी क़ौम जी नस्ल कशी कई पई वञे। असां सिंधी अदम तशद्दुद ते यकीन रखंदड़ आहियूं ऐं सूफ़ी माण्हू आहिनि जिन खे अमन पसंदी जी सज़ा ॾिनी पई वञे। हिननि वधीक चयो त 1 महीने अंदरि 50 खां वधीक क़ौमी कारकुन खंबिया विया आहिनि, जिन में बिलावल सिंधी, हफ़ीज़ पीरज़ादो, सतार हकड़ो, नवाब महर, आकिब चांडियो, महफूज़ नोतकाणी समेत 50 खां वधीक कारकुन शामिल आहिनि। हिननि आलमी ज़मीर खे अपील कंदे चयो त हुकूमत पाकिस्तान ते प्रेशर विझे ऐं समूरनि वरी खंबे गुम कयल सिंधी क़ौमी कारकुननि खे फौरी बाज़ियाब करायो वञे। मुज़ाहिरे में अता विस्तड़ो, ज़ाकिर बुलो, गुललाई इस्माइल, गुलाम नबी उनड़ ऐं ॿियनि शिरकत कई। आख़िर में गॾियल क़ौमुनि जे सेक्रेटरी जनरल जे स्टाफ खे यादाश्तनामो पिणु पेश कयो वियो। रिपोर्ट सर्वेज हैदर ओढो, वॉइस ऑफ सिंध, लंडन।